जी नासिन तव्हां खे ख़बर ॾियूं त सिंध जे नंढनि ऐं वॾनि शहरनि में कोरोना वायरस खे बुझो ॾियण जे लाइ 33 ॾींहं पोइ लॉकडाउन जारी आहे, जॾहिं त अॼु 12 खां 3 वॻे ताईं लॉकडाउन खे वधीक सख़्तु कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़नुनि जे नंढनि वॾनि शहरनि में कारोबार बंदि आहे। मलीर, बदीन, सिजावल, ठट्टो, दादू, MM खान, टंडो, अलैयार, मटियारी, जामशोरो ज़िलनि में बि कारोबार बंदि आहे। इन हवाले से कराची की सूरत-हाल मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूद है। गाज़ी ॿुधाइजो कराची में कहिड़ी सूरत-हाल है लॉकडाउन के हवाले से? जी बिल्कुल, अॼु कराची में सरकार की तरफा SOP जारी थियल है। जुमे नमाज दौरान जमात जो तादाद है उनके सरकार जो हुक्म है तो महदूद रखियो वने। इन हवाले से बाज़ाब्ता SOP जारी थियल है। सख्ती कई वने पई पुलिस रेंजर्स मुख्तलिफ कानून लागू कंदड़ इदारनि के तरफा कराची में शहरनि के कोशिश कई वने पई तो घरनि ताईं महदूद रखियो वने। आम शहरनि के यह दरख्वास्त कई रही है तो जुमे नमाज लाए मस्जिदनि ना रुख करण बजाय घरनि अंदर जुमे नमाज अदा करनि। जीअं मस्जिदनि में जुमे नमाज जा वॾा इज्तिमा न थियनि। कोरोना के पखड़जण के ख़दशे सबब ये समूरी तब्दीली अख्तियार कई वही है। मुख्तलिफ इलाइक़नि में कानून लागू कंदड़ इदारनि के तरफा हींअर कुछ देर पहिरां जीअं 12 बजे शुरू थिया आहिनि त कार्रवायूं पिणु शुरू थियूं आहिनि ऐं केतिरनि ई माण्हुनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे जेके गैर ज़रूरी तौर ते घरनि खां ॿाहिरि निकिरनि पिया। कराची में इंतजामिया अॼु भरपूर कोशिश करे पई त जुमे दिहाड़े जी निस्बत सां जुमे नमाज लाइ माण्हुनि खे कोशिश करे आमादा कयो वञे त जुमे नमाज पंहिंजे घरनि जे अंदरि करनि। ऐं जेका सहूलियत हासिल हुई लॉकडाउन के दौरान आम दुकान ख़ासि तौर ते ख़ासि खुराक वारा दुकान या मेडिकल स्टोर खुलियल रखण जी उन ते बि हाणे सख़्ती आहे। अॼु 12 वॻे खां वठी 3 वॻे ताईं मुकमल तौर ते कराची शहर बंदि रखण जी कोशिश कई वञे पई इंतज़ामिया जे तरफ़ां। ठीक है, वही वही मेहरबानी गाज़ी झंडीर तफ़सील का आगाह करने के लिए। नासिन ज़िक्र कयूं पिया वबा के शिकस्त ॾियण जे लाइ अॼु 12 वॻे खां 3 वॻे ताईं लॉकडाउन के वधीक सख़्तु कयो वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में अॼु 32 ॾींहं बि लॉकडाउन जारी आहे। लॉकडाउन कोरोना वायरस जी वबा के शिकस्त ॾियण जे लाइ कयो वियो आहे, जंहिंमें माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वियो आहे। लॉकडाउन जे सबबि कारोबार बंदि आहे, जॾहिं त ट्रैफिक भी बंद कई वही है। अव्हांखे ॿुधायूं पिया त सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कोरोना वायरस जी फैलियल वबा के मुंहुं ॾियण जे लाइ 33 ॾींहं बि लॉकडाउन आहे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़नुनि जे नंढनि वॾनि शहरनि में कारोबार बंदि आहे, जॾहिं त मलीर, बदीन, सिजावल, ठट्टो, दादू, MM खान, टंडो, अलैयार, मटियारी ऐं जामशोरो ज़िलनि में भी कारोबार बंदि आहे। कंबर, शहदादकोट, जैकबाबाद, कशमोर, कंधकोट, घोटकी ऐं खैरपुर ज़िलनि में भी शहरी घरनि ताईं महदूद आहिनि, जॾहिं त मिठी, उमरकोट, सांगड़ ऐं नौशेरे फिरोज़ ऐं शिकारपुर ज़िलनि में भी कारोबार ठप थी वियो आहे। ट्रैफिक भी बंदि आहे। जोही, मेहड़, केनशाह, सेवण, मांझंद, कोटड़ी, सन, वगन, शहदादकोट ऐं बाड्रह में भी कारोबार बंदि आहे। मीरपुर, माथेलो, खानपुर महर, कुंभ, कोडीजी, गंबट, रानीपुर, भिरिया, कंडियारे ऐं मोरे में भी ज़िंदगीअ जो कारवंवार मफलूज बणियल आहे। इन हवाले से ठट्टे की सूरत-हाल मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर महमूद भंभरो असां सां लाइन ते मौजूद है। महमूद, ॿुधाइजो ठट्टे में कहिड़ी सूरत-हाल है? 32 ॾींहं भी लॉकडाउन जारी है, अॼु जुमे जो ॾींहुं भी आहे। जी बिल्कुल, जो अॼु 32 ॾींहं है लॉकडाउन के मुकम्मल तौर ते हिन वक़्तु जो है वो शहर बंद है, छो तो जुमे जे ॾींहुं है वो 12 बजे जो है उनके लॉकडाउन मुकम्मल तौर ते करणो आहे, जंहिंजे करे पुलिस पारां जो है SSP ठट्टो अगवानी में जो है वो सॼे शहर में गश्त भी कयो पियो वञे। उनके अलावा सॼो शहर जो है उनके मुकम्मल तौर ते बंद करायो वियो आहे। हिन वक़्तु जेके रोड आहिनि उहे वीरान आहिनि। उन सां गॾोगॾु जेको कारोबार आहे ठट्टे में वो मामूल के मुताबिक़ आम ॾींहंनि ते हलंदो आहे, पर कुछ ॾींहं थिया आहिनि जिनमें ठट्टे शहर के अंदर जेका आहे माण्हुनि जी आमदोरफ़्त में इज़ाफ़ो नज़र अचे थो ऐं उनमें इहो सोशल डिस्टेंस वारो जेको तरीक़ेकार आहे उन ते अमल जेको आहे उहो थी नज़र नथो अचे। सां गॾोगॾु जेके ठट्टे शहर जा
दाख़िली ऐं ख़ारिजी राब्ता आहिनि जिन ते पुलिस पारां जेके चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि, जेके पुछतूं लॻाई वयूं आहिनि, ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे जेको आहे चेक करण खां पोइ शहर तरफ़ छॾियो थो वञे, उहे हिन वक़्तु ताईं बि मौजूदु आहिनि। उते जेको आहे पुलिस एहलकार जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, उहे ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खां पुछा ॻाछा खां पोयां शहर जे तरफ़ माण्हुनि खे छॾींदा। डबल सवारी ते जेका पाबंदी आहे उन ते बि अमल थींदे ठठे शहर में नज़र अचे थो। पुलिस जेको आहे डबल मोटरसाइकिल सवारनि खे जेको आहे रोकनि था, हिकिड़े माण्हू खे जेको आहे मोटरसाइकिल ते सफ़र करण जी हिदायत कनि था ऐं केतिरनि माण्हुनि खे पुलिस हिरासत में वेठी लाकअप कयो थो वञे। त ॿिए तरफ़ इहो आहे त जेको 32 ॾींहं थी विया आहिनि ऐं ठठे शहर में जेके मुतासिर माण्हू आहिनि, जेके दिहाड़ीदार तबिको आहे, जेको यूज़ कंदड़ माण्हू आहिनि, उहे सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि जे घरनि ताईं उहो राशन जेको आहे उहो कोन थो पहुचे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ जेको आहे एहतजाज कयो थो वञे। अॼु चिड़िया गंज जो जेको आहे रोड ब्लॉक करे एहतजाज कयो वियो। राशन न मिलण जे करे एहतजाज कंदड़नि जो जेको इहो चवणो हो त असां रोड खां परे जबल जे इलाइक़े में रहूं था, जिते असां फाका कसी करे रहिया आहियूं। राशन अगरि को ॾिनो थो वञे त सिर्फ़ु रोड जे इर्द गिर्द में रहंदड़ जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे फराहम कयो थो वञे, जॾहिं त असां जबल जे इलाइक़नि में जेके रहंदड़ माण्हू ताईं हिन वक़्तु कंहिं बि क़िस्म जी इमदाद न आहे पहुती, जंहिंजे करे उहे माण्हू एहतजाज कयो उन्हनि ऐं हुन खां पोयां DC ऐं ॿियो जेको आहे उन्हनि जो उहो हुते पहुतो। यकीनदानी खां पोयां हुनजो एहतजाज ख़तमु करायो वियो ऐं इहा सूरत हाल आहे सॼी ठठे ज़िले जी, ऐं जंहिंमें मजमूई तौर ते जेको आहे सॼो लहिजो ऐं लॉकडाउन जेको आहे ठठे शहर में हिन वक़्तु जारी आहे। ठीकु आहे, वंच वॾी महिरबानी महमूद तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, ठठे जी सूरत हाल मालूम कईसीं, जिते बि लॉकडाउन बरक़रार आहे। अॼु 32 ॾींहं आहे पूरी सिंध में नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन जारी आहे। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वॾे वज़ीर पारां ईंदड़ 15 ॾींहंनि लाइ सिंध में लॉकडाउन खे सख़्तु करण जो हुकुम बि ॾिनो वियो आहे। सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे त गुज़िरियल जुमे जीअं अॼु बि 12 वॻे खां 3 वॻे ताईं सख़्तु लॉकडाउन कयो वेंदो, जॾहिं त कोरोना वायरस बाबति ईंदड़ 15 ॾींहं इंतिहाई सख़्तु आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया, सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कोरोना वायरस खे बुंजो ॾियण जे लाइ 33 ॾींहं पोइ लॉकडाउन जारी आहे। अॼु जुमे जो भलारो ॾींहुं आहे। जुमे जी निमाज़ जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं त मस्जिदुनि में सिर्फ़ु कुझु ई माण्हू निमाज़ पढ़ी सघंदा, जॾहिं त तरावी में बि सिर्फ़ु 3 खां 5 माण्हुनि खे इजाज़त हूंदी। SOP ते अमल दरामद न कंदड़ जेके शॉपिंग सेंटर्स आहिनि उन्हनि खे बंदि करण जो हुकुम बि ॾिनो वियो आहे। ज़िक्र कयूं पिया लॉकडाउन जो, लॉकडाउन जे करे शहर मुकमल तौर ते बंदि आहिनि, कारोबार ठप थी वियो आहे, जॾहिं त जेका ट्रैफिक आहे उहा बि घटि नज़र पई अचे। ज़िक्र कयूं पिया कोरोना वायरस जी वबा जो। कोरोना वायरस दुनिया में तेज़ीअ सां फैलिजी रहियो आहे, जॾहिं त केतिरा ई माण्हू कोरोना वायरस विगे पंहिंजूं ज़िंदगियूं हाराए वेठा आहिनि। अव्हांखे नासिन ॿुधायूं पिया, मुल्क में आलमी वबा कोरोना वायरस जे मुतासिरनि जो अंग हिन वक़्तु 11,145 थी वियो आहे, जॾहिं त हिन वबा में 237 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि। सिंध जो ज़िक्र कयूं पिया, सिंध में 3,671 माण्हू जेके आहिनि त कोरोना वायरस सबबि मुतासिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ हिन वक़्तु लॉकडाउन जेको आहे जारी आहे। लॉकडाउन में वधीक सख़्ती कई वई आहे। वॾे वज़ीर पारां ईंदड़ 15 ॾींहंनि लाइ बि सिंध में लॉकडाउन खे सख़्तु करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जो जाइज़ो वठूं पिया। लॉकडाउन जे हवाले सां अव्हांखे अपडेट कंदा हलूं पिया, जिते शहदादपुर, छाछरो, खिपरो, डीपलो, चेल्हार, नंगर पारकर, इस्लाम कोट, कुनरी, नओं कोट ऐं ॿियनि शहरनि में बि लॉकडाउन जारी आहे। नासिन ज़िक्र कयूं पिया, सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कोरोना वायरस खे बुंजो ॾियण जे लाइ 33 ॾींहं बि लॉकडाउन जारी आहे। कोरोना वायरस जा जेके लोकली ट्रांसमिटेड केस आहिनि उहे वधी रहिया आहिनि, जिन खां बचण जे लाइ लॉकडाउन खे वधीक सख़्तु करण जूं हिदायतूं बि जारी कयूं वियूं आहिनि। नासिन सूरत हाल मालूम कंदासीं कोटड़ीअ जी। असां सां ते मौजूदु आहे आवाज़ जो रिपोर्टर असद मंगरियो। असद, ॿुधाइजो कोटड़ीअ में कहिड़ी सूरत हाल ॾिसो पिया लॉकडाउन जे हवाले सां? अॼु लॉकडाउन में वधीक सख़्ती कई वई आहे। हाँ जी बिल्कुलु, सिंध हुकूमत जे हुकुम जे अमल जे बाद जेको आहे पूरी सिंध जी यहाँ कोटली ज़िले जामशोर में मुकमल तौर ते लॉकडाउन आहे, जॾहिं त जुमे जो ॾींहुं आहे जेको आहे 12 बजे खां 3 बजे ताईं मुकमल तौर ते जेको लॉकडाउन आहे। मुकमल जेको आहे रोड रस्तनि तां जेकी आहे ट्रैफिक पिणु गाइब थी वई आहे। तव्हांखे ॿुधायां त कोटली जामशोर जेके मुख्य इलाइक़ा आहिनि, लियाकत रोड, लतीफ़ चौक, खुर्शीद चौक साइड, प्यार कॉलोनी, जामशोर, सन, मांजंद, थाणोबुला खां, नूरियाबाद जा जेके मेन इलाइक़ा आहिनि उहे मुकमल तौर ते जेके आहिनि लॉकडाउन कया विया आहिनि, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स जेके गश्त आहिनि उहे पिणु जेके आहिनि जारी आहिनि। तव्हांखे ॿुधायां त
जेके मज़दूरनि जे जेको राशन न मिलण जे करे जेको आहे उन्हनि जो बि जेको आहे एहतिजाज डिप्टी कमिश्नर जामसोर जे ऑफिस गेट अॻियां थियो आहे। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोटड़ी आहे जेके आहिनि आवाम जेकी आहे उहा घरनि ताईं महदूद थी आहे। जी ठीक है, वही वही मेहरबानी। असद तफ़सील का आगाह करने के लिए कोटड़ी की सूरत-हाल मालूम कईसीं। साॻी सूरत-हाल है सिंध के नंढन वडन शहरन में लॉकडाउन बरकरार है। लॉकडाउन के 30 ॾींहं थी विया आहिनि। लॉकडाउन में वधिक सख्ती भी कई वई है। जीअं त कोरोना वायरस जा केसिस जेके आहिनि उहे वधिक साम्हूं अची रहिया आहिनि, जिन खे नज़र में रखंदे वॾे वज़ीर पारां लॉकडाउन में सख्ती करण जो हुकुम भी ॾिनो वियो आहे। वबा खे शिकस्त ॾियण जे लाइ लॉकडाउन जारी है। सिंध के मुख़्तलिफ़ शहरन की सूरत-हाल मालूम कयूं पिया। कोरोना वायरस वबा पूरी दुनिया में तबाही मचाए छड़ी है। अवां खे अपडेट कंदा हलूं। मुल्क में आलमी वबा कोरोना वायरस के मुतासरन जो अंग 11,145 थी वियो है। मजमूई तौर ते 237 ॼणा पूरे मुल्क में हयातियूं विञाए वेठा आहिनि। कोरोना वायरस की वबा विघे सिंध में 3,671 ॼणा मुतासिर आहिनि। नासिन मटियारी की सूरत-हाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गफूर मल्ला असां सां लाइन ते मौजूद है। अब्दुल गफूर, मटियारी में कहिड़ी सूरत-हाल है? लॉकडाउन के हवाले से आगाह कजो। मटियारी में 34 ॾींहं लॉकडाउन जारी है। मटियारी जिले के मुख्तलिफ शहर जिनमें मटियारी, पिक्षा, हाला, नूर सैदाबाद, खैबर, उडेरोलाल में लॉकडाउन जारी है। मटियारी जिले के मुख्तलिफ शहर में पाक फौज पुलिस जो गश्त जारी है। जैसे तो सब्जी जा दुकान, किराना, मेडिकल स्टोर का पुलिस इंतजामिया तरफा 12 बजे बंद कराया गया। जैसे बेतरफ SSP मटियारी आसिम उमर बुकियो SHO मटियारी एजाज सुमरो अगर मटियारी शहर जो गश्त कयो वियो। मटियारी शहर जा जेके दाख़िली रास्ता उनके सील कयो वियो। मस्जिदनि जे ॿाहिरां पुलिस खे मुक़ररु कयो वियो। जेके मस्जिदनि में पेश मामून उन्हनि खे पाबंद कयो वियो त 3 खां 5 माण्हू मस्जिद में नमाज़ अदा करे सघनि। एजाज सुमरो जी फुल निगरानी में सिक्योरिटी का सख्त इंतजाम कर। बेतरफ आसिम उमर बुकियो SSP मटियारी के हिदायतुनि ते पुलिस पारां मटियारी शहर के दाख़िली रास्तनि के फुल चौकस ऐं मटियारी शहर जा रास्ता सील कया विया आहिनि। जी ठीक है, अवां जी वॾी मेहरबानी अब्दुल गफूर तफ़सील खां आगाह करण जे लाइ। मटियारी ज़िले जी नाज़रीन ॻाल्हि कईसीं। मटियारी में भी तक़रीबन साॻी सूरत-हाल है। अॼु लॉकडाउन के 33 ॾींहं थी विया आहिनि। लॉकडाउन बरकरार है। कोरोना वायरस की वबा के मुंहुं ॾियण जे लाइ पूरे मुल्क में ऐं सिंध में लॉकडाउन कयो वियो आहे, जेको 30 ॾींहं भी बरकरार है। सिंध के नंढन वडन शहरन में सूरत-हाल खां अवांखे आगाह कयूं पिया। कोरोना वायरस के बुझो ॾियण जे लाइ लॉकडाउन कयो वियो, जेको अॼु 30 ॾींहं भी जारी है। मुख़्तलिफ़ शहरन की सूरत-हाल मालूम कयूं पिया। कोरोना वायरस की जेका वबा है उहा फैलिजी रही है, जंहिंखे नज़र में रखंदे लॉकडाउन में वधीक सख्ती कई वई है। नासिन टंडो मोहम्मद खान की सूरत-हाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर काज़ी शम्स असां सां लाइन ते मौजूद है। काज़ी शम्स, ॿुधाइजो टंडो मोहम्मद खान में कहिड़ी सूरत-हाल है? लॉकडाउन के हवाले से आगाह कजो। टंडो मोहम्मद खान में कोरोना वायरस के शिकस्त ॾियण 33 ॾींहं भी जेका लॉकडाउन जारी है। मोहम्मद खान जे मुख्य कारोबारी मर्कज़ आहिनि से बंद आहिनि। ऐं अलावा टंडो मोहम्मद खान में 12 बजे खां वठी अॼु शाम 2 बजे ताईं जेको बिल्कुलु कर्फ्यू लॉकडाउन जेको वारी सूरत हाल है। ऐं तव्हांखे ॿुधाइण हलंदो टंडो मोहम्मद खान में जेका अॼु लॉकडाउन वारी जेका सूरत हाल आहे उनमें वधीक सख़्ती कई वई आहे। ऐं उन खां अलावा जेके पूरियत माण्हू आहिनि ऐं जेके वीचारा फाका कशी में मजबूर पूरियत माण्हू आहिनि उहे वीचारा फाका कशी में मजबूर थी चुका आहिनि। ऐं उन जेको ज़िले गवर्नमेंट तरफ़ां जेको आहे उनखे राशन पिणु कोन मिली सघियो आहे, जंहिंजे करे उन सभिनी जो जेको वज़ीर आला सिंध ऐं चीफ सेक्रेटरी ॿियनि खां मुतालबो करे रहिया आहिनि त असां ताईं राशन पहुचायो वञे। असांजा जेके नंढड़ा मासूम आहिनि, ॿार आहिनि, उहे जेको फाका कशी ते जेको आहे सो मजबूर थी विया आहिनि। उन्हनि सभिनी उन खां अलावा टंडो मोहम्मद खान ज़िले में जेको आहे SSP आबिद बलोच जी अॻुवाणी में पाक रेंजर्स ऐं सिंध पुलिस जा जवान जेके आहिनि से वक़्फ़े सां गश्त करे रहिया आहिनि। गैर ज़रूरी माण्हुनि खे जेको आहे सो घरनि ताईं जेको महदूद करे सघिजे। जी ठीक है, अवां जी वॾी मेहरबानी काज़ी शम्स तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नासिन अवांखे ॿुधायूं पिया सिंध के नंढन वडन शहरन में लॉकडाउन जारी है। 30 ॾींहं थिया आहिनि अॼु लॉकडाउन के। लॉकडाउन बरकरार है। कोरोना वायरस के
मुंहुं ॾियण जे लाइ लॉकडाउन कयो वियो आहे, जेको जंहिंमें अॼु सख़्ती कई वई आहे। जॾहिं त जुमे जी निमाज़ जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं त मस्जिदुनि में सिर्फ़ु कुझु माण्हुनि खे निमाज़ पढ़ण जी इजाज़त आहे, जॾहिं त बाक़ी जेके माण्हू आहिनि उहे घरनि में निमाज़ अदा कंदा। तरावी में बि सिर्फ़ु 3 खां 5 माण्हुनि खे इजाज़त हूंदी। वॾे वज़ीर पारां ईंदड़ 15 ॾींहंनि लाइ सिंध में लॉकडाउन खे सख़्तु करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। वॾे वज़ीर पंहिंजे वीडियो पैगाम में इहो चयो आहे त गुज़िरियल जुमे जी अॼु बि 12 खां 3 वॻे ताईं लॉकडाउन सख़्तु कयो वेंदो। कोरोना वायरस बाबति ईंदड़ 15 ॾींहं इंतिहाई सख़्तु आहिनि। नाज़रीन, अव्हांखे आगाह कयूं पिया, लॉकडाउन आहे मुल्क जी जेका सूरतहाल आहे, ताज़ा तरीन सूरतहाल खां अव्हांखे आगाह कयूं पिया। लॉकडाउन खां पोइ वारी जेका सूरतहाल पैदा थी आहे उहा अव्हांखे ॿुधाईंदा हलूं पिया। लॉकडाउन खां पोइ जेको कारोबार आहे उहो मुकमल तौर ते बंदि आहे, जॾहिं त ट्रैफ़िक बि बंदि कई वई आहे। माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया नासीन, सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कोरोना वायरस खे बुंजो ॾियण लाइ 33 ॾींहं बि लॉकडाउन जारी आहे। मलीर, बदीन, सिजावल, ठटो, दादू, MM खान, टंडो, अलियार, मटियारी, जामशोरी ज़िलनि में कारोबार बंदि आहे। नाज़रीन, मिठी जी सूरतहाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ वज़ीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। एजाज़, ॿुधाइजो मिठी में कहिड़ी सूरतहाल आहे लॉकडाउन जे हवाले सां? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधायां थरपारकर ज़िले में जेका मजमूई तौर ते वबा जेका आलमी वबा कोरोना वायरस खे बुजो ॾियण लाइ थरपारकर ज़िले जे समूरनि शहरनि में सॼी सिंध जी लॉकडाउन वारी सूरतहाल जेका आहे उहा 33 ॾींहं बि जारी आहे। अॼु जुमे जो ॾींहुं हुजण जे करे कारोबारी मर्कज़ जेके आहिनि उहे 12 वॻे बंदि कया विया आहिनि। निमाज़ जेका आहे उहा माण्हुनि खे घरनि में रहण लाइ पुलिस ऐं रेंजर्स पारां जेका गश्त कयो वियो आहे। माण्हुनि खे चयो वियो आहे त जुमे निमाज़ जेका आहे उहा घरनि में अदा कई वञे ऐं मस्जिदुनि में सिर्फ़ु 5 जेके माण्हू आहिनि उहे निमाज़ अदा कंदा आहिनि। थरपारकर ज़िले जा समूरा शहर मिठी, डिपलो, इस्लामकोट, टाचरो, नगर पारकर, केनार, कलोई समेत जेके तव्हां नंढा वॾा शहर जेके आहिनि उहे मुकमल तौर ते 12 वॻे बंदि थी विया आहिनि। हाणे 3 वॻे जेके आहिनि दुकाननि खे ॿीहर खोलियो वेंदो ऐं जेके 5 वॻे ताईं इहे दुकान जेके कारोबार जेके ख़ासि तौर ते किराना जा दुकान आहिनि, भाॼियूं आहिनि ऐं फ्रूट थोरे जेके गोश्त ॿिया दुकान जेके आहिनि उहे खोलिया वेंदा। उनखां अलावा मेडिकल स्टोर जेके आहिनि उहे खोलिया वेंदा। बाक़ी समूरो कारोबार जेको आहे उहो मुकमल तौर ते बंदि पियल आहे। ऐं थरपारकर ज़िले में सिंध हुकूमत पारां जेको ऐलान इमदादी राशन जेको हो उहो तव्हांखे ॿुधायां थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ 64 यूनिट काउंसिलूं जेके आहिनि उते 3 यूनिट काउंसिल में 300 जेके राशन बैग जेके ॾिना विया आहिनि। ख़ासि तौर ते थरपारकर में ऐं 3.25 लख ख़ानदान जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि लॉकडाउन सूरतहाल में। छाकाणि कराची, हैदराबाद और ॿियनि इलाइक़नि में जेके माण्हू कमु कंदड़ हुआ उहे पूरा मोटी ॿीहर फैक्ट्रियूं ऐं मिलूं वग़ैरह जेके बंदि थियण खां पोइ उहे समूरा माण्हू जेके थरपारकर में पंहिंजे घरनि में मौजूदु आहिनि, पर उहे माण्हू मुतासिर आहिनि। पर उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी जेका तव्हांखे ॿुधायां त उन्हनि खे रिलीफ जेको आहे उन्हनि खे ॾिनो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां माण्हू जेके आहिनि मज़दूर तबिको जेको आहे ख़ासि तौर ते उहो परेशान हाल नज़र अचे थो। उनखे उहो समूरो जेको तव्हांखे ॿुधायां मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतिजाज कंदे असांखे नज़र अचे थो। उन्हनि जूं दाऊं आहिनि त खाद खुराक जूं शयूं जेके आहिनि उहे असांखे ख़तमु थी वियो आहिनि, पैसो असां वटि ख़तमु थी वियो आहे। इन करे इंतिहाई जेका सूरतहाल जेका आहे उहा गंदी जो बि आहे। ऐं कोरोना वायरस जेको तव्हांखे ॿुधायां थरपारकर ज़िले में 4 केस पॉज़िटिव जेके नज़र आया हुआ उन्हनि जी ॿीहर जेका आहे उहा टेस्ट जेका आहे उहा लेबार्टरी ॾांहुं उमाणी वई आहे। अञा ताईं का बि टेस्ट जेका आहे उहा वाज़े अची न सघी आहे। इन करे तबलीगी जमात जा 5 माण्हू जेके आहिनि उहे अञा ताईं हिते थरपारकर ज़िले में तरसायल आहिनि। छाकाणि उन्हनि तबलीगी जमातनि जे 4 माण्हुनि मां जेका आहे कोरोना वायरस जेका आहे उनजी तस्दीक थी वई। इन करे थरपारकर ज़िले में लॉकडाउन वारी सूरतहाल जेका आहे उहा बरक़रार आहे। जी ठीकु आहे, अव्हांजी वॾी महिरबानी एजाज़ तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नासिन ज़िक्र कयूं पिया कोरोना वायरस जे मूसी मर्ज़ जो। कोरोना वायरस हिकु ख़तरनाक वबा आहे जंहिंजो मुक़ाबिलो सिर्फ़ु इन ई सूरत में करे थो सघिजे त जेके एहतियाती तदबीरूं आहिनि उन्हनि ते अमल कयो वञे, समाजी फ़ासिलो क़ाइमु कयो वञे। ऐं अव्हांखे ॿुधायूं पिया त उन जे लाइ सभ खां वधीक अहम इहो आहे त पंहिंजे घरनि ताईं हुकूमत पारां लॻायल लॉकडाउन जे तहत महदूद थी वञे। घरनि में रही करे पंहिंजूं ऐं पंहिंजे प्यारनि जूं ज़िंदगियूं बचाए सघजनि थियूं। लॉकडाउन लॻायो वियो आहे हुकूमत पारां आवाम खे बचाइण जे लाइ। उन हवाले सां अॼु 33 ॾींहं थी विया आहिनि लॉकडाउन सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में बरक़रार आहे। गोलारची जी सूरतहाल मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर नासिर अंजुम असां सां लाइन ते मौजूदु आहे। नासिर, ॿुधाइजो गोलारची में लॉकडाउन जे हवाले सां कहिड़ी सूरतहाल आहे ऐं उन ते माण्हू केतिरो अमल करे रहिया आहिनि? बिल्कुल अॼु सिंध सरकार जे तरफ़ां जुमे जे मौक़े ते जेको आहे लॉकडाउन में सख़्ती खां पोइ जेको गोलाची पुलिस इंतिहाई मुतहरिक नज़र आई
शहर के मुख़्तलिफ़ चौकन ऐं रस्तनि ते जेको आहे पुलिस गश्त कंदे नज़र आई। इन मौक़े ते पुलिस जे तरफ़ां जेको आहे उहो जेके दुकानूं खुलियल हुयूं उन्हनि दुकानुनि खे जेको आहे बंदि करायो वियो। पर आउं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त माण्हुनि जे तरफ़ां जेको आहे हिते पुलिस सां जेको आहे या लॉकडाउन ते जेको अमल कराइण में संजीदा नज़र नथी अचे। आउं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु गोलाकी शहर में माण्हुनि जो हिकु वॾो हुजूम जेको आहे उहो गॾु आहे। हिन जो जेको अहम कारण इहा त गोलाकी जे भर पासे में 500 खां वधीक जेके नंढा वॾा ॻोठ आहिनि। अॼु जेको आहे उहो रमज़ान जो चंड मुतवक़ा आहे ऐं माण्हुनि जे तरफ़ां जेको आहे उहो शहर में वॾे अंग जेको आहे उहो रमज़ान जे ख़रीदारी जे लाइ जेको शहर ॿुधल आहे। आउं अव्हांखे ॿुधायां त हिकु अफ़सोसनाक सूरत इहा आहे त अॼु जॾहिं अॼु रमज़ान जो पहिरियों ॾींहुं थींदो त माण्हू जेको आहे शहर में ख़रीदारी लाइ आया आहिनि। पर हिते यूटिलिटी स्टोर जी ॻाल्हि कई वञे त गोलाकी में कुल 2 यूटिलिटी स्टोर आहिनि जेके मुकमल तौर ते बंदि आहिनि। हितां जे माण्हुनि जो मुतालबो आहे त रमज़ान जे महीने में जेको यूटिलिटी स्टोर को खोले सस्ते जेको रमज़ान पैकेज आहे उनजी ख़रीदारी कई वञे। आउं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां जीअं ई रमज़ान वेझो आयो आहे त हितां जे जेके वापारी आहिनि उन्हनि जी जेके आम बाइकूं आहिनि सीधे सामान जी जेको क़ीमत आहे उन में बि जेको आहे उहो इज़ाफ़ो कयो वियो आहे। आउं अव्हांखे ॿुधाईंदो हलां ॻाल्हि जेकॾहिं खंडु अटे गेह जी कई वञे या ॿियो सामान जेको आहे उहो 10 खां 15 सां 30 किलो ठीक है। आज बड़ी मेहरबानी नासिर तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नासिन ज़िक्र कयूं पिया लॉकडाउन जो कोरोना वायरस जी आलमी सतह ते वबा फैलियल आहे जंहिंखां पोइ उनखे जेको उनजो फैलाव आहे उनखां बचण जे लाइ कोरोना वायरस खां बचण जे लाइ लॉकडाउन लगायो वियो आहे जंहिं ते अमल करणु तमामु ज़रूरी आहे। माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वियो आहे। लॉकडाउन जे करे कारोबार बंदि थी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन बरक़रार आहे। लॉकडाउन खे 33 ॾींहं थिया आहिनि अॼु जंहिंखां पोइ लॉकडाउन जी जेका ताज़ी तरीन सूरतयाल आहे उनखां पोइ कहिड़ी सूरतयाल आहे शहरनि जी अव्हांखे अपडेट कंदा हलूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जो जाइज़ो वठूं पिया अव्हांखे आगाह कंदा हलूं पिया। जी नासिन दादू जी सूरतयाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर तारिक लगारी असां सां लाइन ते मौजूद आहे। तारिक ॿुधाइजो दादू में कहिड़ी सूरतयाल आहे लॉकडाउन जे हवाले सां। अॼु लॉकडाउन में वधीक सख़्ती बि कई वई आहे। जी अॼु लॉकडाउन में जेको आहे उहो सख़्ती कई वई आहे। जुमे जे ॾींहुं 12 वॻे खां वठी समूरा शहर जा जेके बि कारोबारी मर्कज़ हुया जिते बि दुकान खुलियल हुआ सभु बंदि कराया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दादू शहर जा जेके मुख्य कारोबारी इलाइक़ा आहिनि जंहिंमें न्यू चौक शाही बाज़ार ऐं उन सां गॾोगॾु जेको स्टेशन रोड आहे मार्केट रोड आहे या कॉलेज रोड आहे या कचहरी रोड सभिनी ते समूरनि हंधनि ते दुकान बंदि कराया विया आहिनि। पुलिस तरफ़ां शहरनि खे घरनि ते महदूद रखण लाइ मुख़्तलिफ़ घिटियूं जेके आहिनि उहे पिणु सील कयूं वियूं आहिनि। मां तव्हांखे स्टेशन रोड सां गॾु वज़ीराबाद माला स्ट्रीट आहे जरात म्यूनिसिपल पार्क स्ट्रीट आहे ऐं उन सां गॾोगॾु गल्फ होटल वारे इलाइक़े जी जेके घिटियूं आहिनि ऐं साॻे वक़्त ते SP चौक खां वठी जेको आहे उहो सिनेमा चौक ताईं जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते घिटियुनि खे बि जेको आहे रसाबती सील कयो वियो आहे ऐं जेके शहरी घरनि खां निकिरनि पिया उन्हनि खे पुलिस हिरासत में वठे पई। हींअर ताईं बि काफ़ी हंधनि ते जेके आहिनि उहे गिरफ़्तारियुनि जा इतला आहिनि। उन्हनि खे शहरनि खे गिरफ़्तार करण खां पोइ जेको आहे सो पुलिस पारां वार्निंग ॾेई छॾियो वियो आहे त उहे पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि। इन वबा खां बचण जो हिकिड़ो ई हल आहे त माण्हू पाण खे घरनि ताईं आइसोलेट कनि। ही 3:30 वॻे ताईं जेको सिलसिलो आहे लॉकडाउन जो उहो जारी रहंदो जंहिंखां पोइ सिर्फ़ु खाद खुराक जे शयुनि जा दुकान ऐं मेडिकल स्टोर खोलिया वेंदा। जी ठीक है। अव्हांजी वॾी महिरबानी तारिक तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नासिन दादू जी सूरतहाल खां अव्हांखे आगाह कयोसीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन बरक़रार आहे। लॉकडाउन खे अॼु 33 ॾींहं थिया आहिनि। कारोबार बंदि थी वियो आहे। ट्रैफ़िक बि बंदि आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया जुमे जी निमाज़ पढ़ण जे लाइ बि माण्हुनि खे घरनि में निमाज़ अदा करण जो चयो वियो आहे जॾहिं त जेके मस्जिदूं आहिनि उन्हनि में सिर्फ़ु 4 खां 5 ॼणनि खे निमाज़ पढ़ण जी इजाज़त ॾिनी वई आहे जॾहिं त लॉकडाउन में वधीक अॼु सख़्ती कई वई आहे। वॾे वज़ीर पारां ईंदड़ 15 ॾींहंनि लाइ सिंध में लॉकडाउन खे सख़्तु करण जो हुकुम बि ॾिनो वियो आहे। ऐं सैयद मुराद अली शाह पंहिंजे वीडियो पैगाम में इहो बि चयो आहे त गुज़िरियल जुमे जीअं अॼु बि जेको लॉकडाउन आहे उनखे 12 खां 3 वॻे ताईं सख़्तु कयो वेंदो। कोरोना वायरस बाबति ईंदड़ 15 ॾींहं इंतिहाई सख़्तु आहिनि। नाज़रीन शहदाद कोट जी सूरतहाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद अवान असां सां लाइन ते मौजूद आहे। शाहिद ॿुधाइजो शहदाद कोट में कहिड़ी सूरतहाल ॾिसो पिया। लॉकडाउन आहे उते बि बरक़रार आहे। जी बिल्कुलु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी अॼु बि जेको 33 ॾींहं जेको लॉकडाउन आहे उहो बरक़रार आहे। लॉकडाउन सबबु जेके नंढा वॾा कारोबारी मर्कज़ त हूअं रोज़ानी मुताबिक़ बंदि हूंदा आहिनि। अलबत्ता अॼु बि बंदि हुया
होॾां जेके खाइण पीअण जी शयुनि खे जेको रिलीफ ॾिनल हो उहो अॼु जुमे जे ॾींहं जे करे सिंध सरकार पारां ख़ासि नोटिफिकेशन लिखण बावजूद जेको 12 खां 3 वॻे ताईं जेको सख़्तु लॉकडाउन वारो जेको फ़ैसिलो कयो आहे उन ते अमल दरामद कराईंदे 12 वॻे खां 3 वॻे ताईं इंतिहाई सख़्तु जेको लॉकडाउन आहे उहो कयो वियो आहे। उन हवाले सां शहर में पुलिस रेंजर्स ऐं जेको आहे उनजो गश्त जारी आहे। मुख़्तलिफ़ जेके वॾियूं मसाजिद आहिनि या जामी मस्जिदूं आहिनि उन्हनि जे घरनि ते पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे। शहर में हिन वक़्तु कर्फ्यू वारी सूरत हाल आहे। रोड बिल्कुलु सुनसानी जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। हिन वक़्तु जेको 12 वॻे खां 3 वॻे ताईं जेको लॉकडाउन सख़्तु करण वारो फ़ैसिलो उन ते सख़्ती सां अमल दरामद कराए पियो वञे। होॾां त जेका बेल सवारी आहे मोटरसाइकिल जी उन ते पिणु पाबंदी विधल आहे। पुलिस पारां बेल सवारी ते जेके वेंदड़ मोटरसाइकिल ते आहिनि उन्हनि खे लाहे हिकिड़े खे मोटरसाइकिल तां लाहे ऐं मोटरसाइकिल जी जेका हवा कढी पई वञे। होॾां जेके शहर जा जेके मुख़्तलिफ़ कारोबारी जेके मर्कज़ आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। शाही बाज़ार, रेशम गिटी, लखपति रोड, स्टेशन रोड समेत जेके ॿिया नंढा वॾा कारोबारी मर्कज़ आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। जॾहिं त जेके सब्जी जा दुकान चाहे जेके फ्रूट किराने जा दुकान आहे उहे 12 वॻे खां अॻु में उन्हनि खे बंदि करायो वियो। ठीक है, वॾी महिरबानी शाहिद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।